बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आकम अली नारेजो साइंस एक नए टॉपिक ब्लड क्लॉटिंग सां गॾु। ब्लड क्लॉटिंग जी सिंधी में माना आहे रत जो ॼमण, यानी जेका रत ॼमी पवंदी आहे उहा। साथियों, जॾहिं असां काई बि सब्जी कटे रहिया हूंदा आहियूं या को फ्रूट कटींदा आहियूं त कॾहिं कॾहिं अणॼाणाईअ में उन छुरीअ सां असां पंहिंजो हथु कपे विझंदा आहियूं ऐं जीअं ई हथ ते कट अची वेंदो आहे त खल जो उहो हिसो ज़ख़्मी थी पवंदो आहे ऐं उतां हिकिड़ो फाड़ थी पवंदो आहे ऐं ब्लड जेका रग हूंदी आहे ब्लड वेसल जी उन मां खार थी करे ॿाहिरि निकिरणु शुरू कंदी आहे। ब्लड क्लॉटिंग खे करण खां पहिरियों अचो त रत जे बारे में सम्झूं। रत चइनि शयुनि जी ठहियल हूंदी आहे, जिन में हिकिड़ो रत जा ॻाढ़ा जुज़ा हूंदा आहिनि। रत जे ॻाढ़नि जुज़नि जो कमु हूंदो आहे जिस्म जे अंदरि ऑक्सीजन खे मुख़्तलिफ़ उज़वनि ताईं पहुचाइण ऐं उन्हनि उज़वनि मां बेकार गैस जेका कार्बन डाइऑक्साइड जी सूरत में ख़ारिज थींदी आहे उनखे जिस्म खां ॿाहिरि ख़ारिज करण में मदद करणु। रत जे ॻाढ़नि जुज़नि खां पोइ जेको ब्लड जे अंदरि ॿियो अहम सेल यानी अहम हिसो हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि रत जा आशा जुज़ा। रत जे अशनि जुज़नि खे जिस्म जी फ़ौज पिणु सॾियो वेंदो आहे, छो त ही असांजे जिस्म जे अंदरि जेके बि बीमारी फैलाईंदड़ मादा दाख़िल थींदा आहिनि उन्हनि खां जिस्म खे तहफ़ुज़ करण में बचाव करण में मदद कंदा पिया। यानी असांजी बॉडी जे अंदरि जेको डिफेंस जो ऐं बचाव जो जेको कमु हूंदो आहे उहो रत जे अशनि जुज़नि जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। रत जा आशा जुज़ा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थींदा आहिनि, पर असां जनरली हिन टाइम ते सिर्फ़ु रत जे अशनि जुज़नि वारी मेन पॉइंट खे ई फोकस कयूं था पिया। टी शइ जेका रत जे अंदरि हूंदी आहे उहा हूंदी आहे प्लेटिलेट, जेके असांजे अॼु जे टॉपिक जो अहम हिसो बि हूंदा। प्लेटिलेट जो कमु हूंदो आहे जिस्म जे अंदरि रत खे ख़ारिज थियण खां बचाइण, यानी जेका रत कटिजी करे जॾहिं ज़ाया थियणु शुरू थींदी आहे त उनखे उन ज़ाया थियण वारी सूरत में उन ब्लड खे क्लॉट करे यानी ॼमण करे ॼमाए ऐं उन रत खे ज़ाया थियण खां बचाइण। रत जो इन टिनि शयुनि ते जेको रेड ब्लड सेल, वाइट ब्लड सेल ऐं प्लेटिलेट जे टिनि क़िस्मनि जे सेलनि जो जेको हिसो हूंदो आहे इहो असांजे जिस्म जे लाइ तमामु कारआमद ऐं अहम हूंदा आहिनि। इन टिनि सेल खां अलावा चौथी शइ जेका रत जी हूंदी आहे उहा हूंदी आहे प्लाज़्मा। प्लाज़्मा ब्लड जो उहो हिसो हूंदो आहे जेको रत जे वहकिरे में रत खे फ्लो करण में मदद करे थो पियो ऐं पूरे रगुनि जे अंदरि जेका ब्लड जी सर्कुलेशन थिए थी पई उन प्लाज़्मा जे फ्लूइड जे करे पाणियार जे करे थींदी रहंदी आहे। हाणे अचो वापसि ब्लड क्लॉटिंग जी तरफ़ ॾे हलूं। साथियों, जॾहिं असांजे जिस्म मां खल कढण खां पोइ रत ॿाहिरि वहणु शुरू कंदी आहे ऐं जॾहिं रत जो फ्लो ॿाहिरि वहणु शुरू कंदो आहे त उन ब्लड जे तक़रीबन ड्रॉप्स मां या फुड़नि मां असांजो कपिड़ा ऐं जिस्म जेका हूंदा आहिनि उहो सॼो ॻाढ़ो थी वेंदो आहे। ऐं उन रत जे रग में जॾहिं असां गौर सां जाइज़ो कयूं था त रत जे ॻाढ़नि जुज़नि सां गॾोगॾु ॿिया बि कुझु हिसा हूंदा आहिनि जिन में हिकिड़ो कंपोनेंट प्लेटिलेट हूंदो आहे। इन रत जे ज़ाया थियण वारे टाइम ते फ्लो वारे टाइम ते प्लेटिलेट एक्टिव थिए थो पियो ऐं प्लेटिलेट एक्टिव थियण सां उहो पंहिंजो रोल प्ले करणु स्टार्ट कंदो आहे। प्लेटिलेट सभ खां पहिरियों थ्रोम्बोप्लास्टिन हिकिड़ो केमिकल ख़ारिज कंदो आहे जेको कैल्शियम आयन सां गॾिजी करे, छो त कैल्शियम आयन ऐं थ्रोम्बोप्लास्टिन केमिकल जॾहिं वर्क कंदा आहिनि त असांजो प्रोथ्रोम्बिन प्रोटीन सां हू लिंक करे पंहिंजी उन प्रोथ्रोम्बिन खे थ्रोम्बिन में तब्दील कंदा आहिनि ऐं जॾहिं थ्रोम्बिन प्रोटीन एक्टिव थी करे थ्रोम्बिन जी पोज़ीशन में ईंदी आहे त उहा प्रोटीन वरी फाइब्रिनोजिन हिकिड़ो ॿी प्रोटीन जो मॉलिक्यूल हूंदो आहे उनखे फाइब्रिन में तब्दील कंदो आहे ऐं फाइब्रिन प्रोटीन जो उहो कंपोनेंट हूंदो आहे जेको धागे वांगुरु जीअं तांदूरा हूंदा आहिनि अहिड़े तरह सां हिकिड़ो शेप इख्तियार करे वेंदो आहे। ऐं फाइब्रिन जा कंपोनेंट जॾहिं ठहनि था पिया त उहे जितां रत ॿाहिरि ख़ारिज थी रही हूंदी आहे उतां रत सां गॾिजी करे ॿाहिरि मूव कंदा आहिनि ऐं जीअं ई उहे रत जे उन खल वारे कटियल हिसे मां ॿाहिरि ख़ारिज थींदा आहिनि त उते अचण सां हू जीअं कोरियड़ो पंहिंजे तांदूरनि जे ज़रिए ॼार ठाहींदो आहे, ईअं उहे फाइब्रिन कंपोनेंट जेके हूंदा आहिनि ईअं ॼार ठाहिणु शुरू कंदा आहिनि ऐं उन्हनि जे ॼार जे अंदरि जेके रत जा ॻाढ़ा जुज़ा हूंदा आहिनि या रत जो जेको बि फ्लूइड या मॉलिक्यूल जेके हूंदा आहिनि ॿाहिरि मूव थी रहिया हूंदा आहिनि उहे उते बीहणु शुरू कंदा आहिनि ऐं उन जे रत जे कंपोनेंट जे बीहण जे करे उते उहे क्लॉट थींदा आहिनि ऐं ॼमंदा वेंदा आहिनि ऐं आख़िरकार उहे हिकिड़े ॼमियल लोथड़े जी शिकिल इख्तियार करे वेंदा आहिनि ऐं अहिड़ी तरह सां उहो रत जो फ्लो रुकिजी वेंदो आहे ऐं इनखे असां ब्लड क्लॉटिंग चऊं पिया। साथियों, उमेद आहे त तव्हां रत कीअं ॼमे थी पई उन टॉपिक खे अॼु आसान तरीक़े सां सम्झो हूंदो ऐं इनशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट टॉपिक सां तव्हां जे साम्हूं पेश थींदासीं।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.